अस्सलामुअलैकुम दोस्तों, जी तो ANZ TV तव्हांजो पंहिंजो चैनल। हिन चैनल जो तख़लीक़कार सिंध जो ॾाहो मुक़रर अदीब ऐं तमामु सिंध जो वॾो नालो आहे साईं नूर ज़ौर, जंहिंजी कहाणी ज़रिए न सिर्फ़ु मां पर सिंध जा भलोड़ एक्टर हिन अव्हां जे अॻियां आया आहिनि। साईं जा हूं त तमामु वॾा ड्रामा आहिनि, पत्थर दुनिया, पंहिंजा परवाह, वकोड़ियल वजूद, हाणे ताज़ो ई ख़तमु थियो आहे दर्दनि जो दरिया, ऐं ॿिया खोड़ सातरा ड्रामा ANZ TV ते हिन वक़्तु बि मज़ाया इस्लाही ऐं सुठा ड्रामा हलनि पिया। अव्हां बि ॾिसो, पंहिंजे दोस्तनि खे बि ॾेखारियो, ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं तव्हांजो तावन रहियो त अव्हांखे असां इन खां बि वधीक बहितरीन ड्रामा ॾेखारींदासीं।